नाज़रीन, आदिलपुर में कश्मीरियन सां यकजहती तौर मुख़्तलिफ़ स्कूलन तरफ़ां रैली कढी वई आहे। ॾिसूं था माजिद कलवर जी हीअ रिपोर्ट। कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर बनेगा पाकिस्तान, जिंदाबाद पाकिस्तान, जिंदाबाद पाकिस्तान, जिंदाबाद पाकिस्तान, जिंदाबाद कश्मीर बनेगा कश्मीर बनेगा। जी नाज़रीन, कश्मीर बनेगा पाकिस्तान के हवाले से आदलपुर मेन प्राइमरी स्कूल आदलपुर, गवर्नमेंट हाई स्कूल आदलपुर, द सुप्रियर मॉडल स्कूल आदलपुर, सिंध पब्लिक, बिस्मिल्लाह पब्लिक स्कूल ऐं ॿियनि स्कूलनि मां भरपूर नमूने हिकु रैली निकिती आहे जेका सचल प्रेस क्लब आदलपुर पहुती आहे। रैली में शरीक शागिर्दनि उस्तादनि जा इहे ई नारा आहिनि त कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर बनेगा पाकिस्तान, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान आर्मी जिंदाबाद जे नारनि सां गूंजदा रहे थे। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो आहियां त हिन रैली खे सिक्योरिटी जे हवाले सां इहो तव्हांखे मां ॿुधाईंदो आहियां, रैली में मौजूदु पुलिस जा एहलकार रैली खे संभालनि। जी जीअं त पूरे पाकिस्तान खे पूरी दुनिया खे ख़बर आहे त अॼु 5 फरवरी यकजहती कश्मीर जो हिकिड़ो ॾींहुं मल्हायो रहियो आहे पूरो पाकिस्तान, ऐं कश्मीर बनेगा पाकिस्तान जे हवाले सां हिकिड़ी रैली निकिती आहे। ऐं आदलपुर हाई स्कूल जा उस्ताद, सुप्रियर मॉडल स्कूल शागिर्द उस्ताद, ग्रीन ऐं बिस्मिल्लाह जा उस्ताद ऐं हितां जी पब्लिक, हितां जा सहाफ़ी, हितां जी पुलिस सॼा असां सां गॾु आहिनि ऐं सचल प्रेस क्लब हीअ रैली पहुती आहे। अॼु असांजो इहो ई नारो आहे त आख़िरकार कश्मीर बनेगा पाकिस्तान। जीअं त अॼु असां कश्मीर डे 5 फरवरी गवर्नमेंट हाई स्कूल आदलपुर, गवर्नमेंट मेन प्राइमरी स्कूल आदलपुर, सुप्रीम पब्लिक स्कूल आदलपुर, बिस्मिल्लाह पब्लिक स्कूल आदलपुर जे तरफ़ां इहा रैली कढी आहे। असां कश्मीरी भाइरनि सां गॾु आहियूं, हर क़दम में गॾु आहियूं, उन सां साथ आहे। असांजो अक़वाम मुतहिदा ऐं पूरी दुनिया खां मुतालबो आहे त कश्मीरनि जी हक़दारीअ जे लाइ जिदोजहद करनि ऐं मोदी जेको नाजाइज़ कब्ज़ो कयो आहे उन जी माना हक़ जे ऐं उन्हनि जो इंसाफ़ कयो वञे। याराना है जहाँ कहते हैं कश्मीर जन्नत है, याराना है जहाँ कहते हैं कश्मीर जन्नत है, जन्नत न किसी काफिर को मिली है न मिलेगी। अॼु 5 फरवरी कश्मीर सॉलिडरिटी डे, यौम यकजहती कश्मीर मल्हायो पियो वञे। तव्हां ॾिठो त असां पंहिंजे ॿारनि खे इहो ई पुरज़म कयूं पिया त इंशाअल्लाह कश्मीर बनेगा पाकिस्तान, इहो ई अॼु स्लोगन हुयो। इंशाअल्लाह इहो अलाह दणीदर दुआ आहे, इहो कामयाबु थींदो ऐं इंशाअल्लाह हिकु ॾींहुं कश्मीर आज़ाद थी पाकिस्तानी